जिज्ञासा थियो ज़िंदगी जे कंहिं मोड़ ते कॾहिं कॾहिं कंहिं इंसान जे अखियुनि जा ख़्वाब साबिया न आहिनि थींदा। जॾहिं उन ख़्वाबनि खे हक़ीक़ी ताबीर नाहे मिलंदी तॾहिं अहिड़ा ख़्वाब अधूरा ख़्वाब चवाईंदा आहे। मुर्स लतीफ़ जे बैत वांगुरु हर माउ पंहिंजे औलाद लाइ इहो चाहींदी आहे त शल घोट थिए अणमोट थिए जीजल इहा आस अमड़ इहा आस। हीअ उन ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं चाचा वल्लू मासी सुखा खे सिकी पिनी हिकु पुटो थियो ऐं चाचा वल्लू वॾी लाड ऐं कोड़ मां संसु नालो साजन रखियो हो। साजन अॼु नंढो सुभाणे वॾो सो खेसि पढ़ाइण जो फ़िक्रु चाचा वल्लू खे वधी रहियो हो ऐं मासी सुखा जेका हर वक़्तु साजन जी शादी जा सहरा पई चवंदी हुई। साजन जो पीउ चाचा वल्लू ॻोठ जे वॾेरे वटि सिरड़ियो हारी हो। चाचा वल्लू जॾहिं ॿनी ॿारे जे कमकार तां थकी टुटी शाम धारे घर मोटंदो हो त साजन ई त हूंदो हो जंहिंजूं मुस्कुराहटूं चाचा वल्लू जूं सभई थकावटूं ख़तमु कंदियूं हुयूं। ऐं पोइ चाचा साजन खे गिराटियूं पाए प्यार प्रीत जूं लोलियूं ॾींदो हो ऐं साजन चाचा जे हंज में सुम्ही पवंदो हो। जॾहिं साजन 7 सालनि जो थियो हो त ॻोठ जे प्राइमरी स्कूल में खेसि दाख़िला मिली हुई ऐं पोइ हर रोज़ु बिना कंहिं इंतज़ार जे तयारु थी स्कूल वेंदो हो ऐं वक़्तु हलंदो रहियो। साजन पढ़ंदो रहियो ऐं आख़िरकार प्राइमरी जूं 5 बहारूं ॼण त 5 ॾींहं में गुज़री वियूं हुयूं ऐं पोइ साजन अॻिते पढ़ण लाइ हाई स्कूल कुनरी पढ़णु लॻो हो जिते 12वीं क्लास में पहिरीं पोज़ीशन माणनि ते हाई स्कूल जे प्रिंसिपल साजन खे इनाम ॾींदे चाचा वल्लू जी तरबियत खे साराईंदे चाचा वल्लू खे रोल मॉडल सॾियो हो। ऐं मूंखे अॼु बि यादि आहे उन वक़्तु चाचा जूं अखियूं सावणी मींहं वांगुरु वसणु लॻियूं हुयूं ऐं उन ॾींहुं चाचा पंहिंजो हक़ीक़ी ख़्वाबु पूरो थींदे ॾिठो हो। चाचा वल्लू बि हाणे पीढ़ी में पेरु पातो हो सो कमकार जी बि सघ हाणे त न हुजणु बराबरि हुई। हर रोज़ु वॾेरे जूं छिड़बूं चाचा जो मुक़दर बणिजी चुकियूं हुयूं ऐं पोइ बि हालतुनि खे मुंहुं ॾींदे चाचा पंहिंजो हौसलो न हारियो हो ऐं साजन खे यूनिवर्सिटी मोकिलण जे लाइ हज़ारे वस करे रहियो हो। पर अचानक वक़्त जो अहिड़ो वाह वरियो हो जो मासी सुखा बि बीमारी जे बिस्तरे ते लेटी पई हुई। उनजो इलाजु कराइण लाइ चाचा वल्लू वॾेरे खां कुझु पैसा वठणु वियो हो त वॾेरे बि इहो चई जवाबु ॾिनो हो त तूं हाणे रिटायर आहीं ऐं मुंहिंजी ॿनी जे कमकार जहिड़ो न रहियो आहीं। मूं वटि तुंहिंजे लाइ 1 रुपयो बि न आहे। ऐं चाचा पंहिंजे चहिरे ते हज़ारे मायूसियूं ॾुख सहेड़े घर मोटियो हो त साजन पंहिंजी अमड़ मासी सुखा जे मथे ते पाणी जूं पटियूं रखी इहो चई रहियो हो त वधी जॾहिं आउं वॾो थींदुसि सुख सभई तोखे ॾींदुसि। वधी जॾहिं आउं वॾो थींदुसि सुख सभई तोखे ॾींदुसि। चाचा वल्लू साजन खे गिराटियूं पाए वॾियूं ओछगारूं ॾिनियूं हुयूं। बाबा आउं हाणे पढ़ाई छॾे मज़ूरी करे अम्मा जो इलाजु कराईंदुसि ऐं घर जो गाॾो हलाईंदुसि। साजन रोई चयो हो। मूंखे अॼु उहे ॾींहं यादि आहिनि जॾहिं चाचा वल्लू ऐं साजन कुनरी शहर जे मिर्च मंडीअ में मज़ूरी करे मासी सुखा जो इलाजु करायो हो ऐं मासी सुखा जॾहिं बीमारी जे बिस्तरे तां आजी थी हुई त चाचा वल्लू साजन खे ज़ोरी सिंध यूनिवर्सिटी जी टेस्ट ॾियारी हुई ऐं साजन जी सिलेक्शन इंग्लिश डिपार्टमेंट में थी हुई ऐं साजन यूनिवर्सिटी में पढ़णु लॻो हो ऐं वक़्त जा तेज़ वकरा हलंदा रहिया ऐं साजन खे 1 साल मुकमिल थी चुको हो पर साजन घर न मोटियो हो। सो चाचा वल्लू ऐं मासी सुखा खे दिलि में हज़ारे विसा अची रहिया हुआ त साजन कावड़जी वियो आहे या किथे साजन जी कंहिं छोकिरी सां दिलि अटकी वई आहे जो असांखे सफ़ा यको विसारे छॾियो अथसि। इहे सभई ॻाल्हियूं संदरि अंदरि खाई रहियूं हुयूं। सो कुनरी खे अलविदा चई हू हवाउनि जे शहर हैदराबाद ॾांहुं रवाना थिया हुआ पर हक़ीक़त इहा हुई जो साजन पढ़ण लाइ मज़ूरी करे पेट पालण सां गॾु सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदे यूनिवर्सिटी जूं ॻरियूं फीसूं भरे पढ़णु लॻो हो। मूंखे अॼु बि यादि आहे त उहो ॾींहुं छंछर जो ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं चाचा वल्लू ऐं मासी सुखा हवाउनि जे शहर हैदराबाद पहुची साजन जी पुछा करे सिंध यूनिवर्सिटी जे गेट ते पहुता हुआ ऐं पोइ उहा ख़बर साजन खे पई हुई त बाबा ऐं अम्मा मूंसां मिलणु आया आहिनि। हू माउ ऐं पीउ सां मिलण लाइ बेक़रार थी पंहिंजे कमरे मां निकिरी डोड़ंदो रोड ते पहुतो हो ऐं रोड क्रॉस करणु लॻो हो त अचानक वक़्त जे ज़ालिम रस्ते तां तेज़ रफ़्तार में गुज़रंदड़ कार साजन खे ज़ोरदार टकर हणी गुज़री हुई ऐं पोइ साजन जे नक कन ऐं वात मां रतु अचणु लॻो हो ऐं चाचा वल्लू ऐं मासी सुखा ओछंगारूं ॾेई साजन खे हंज में वरितो हो। मूंखे अॼु बि यादि आहे उहो अभागो ॾींहुं जंहिं ॾींहुं न सिर्फ़ु कंहिं माउ ऐं पीउ जी गोद उजड़ी वई हुई पर कंहिंखे हिकु नेक दोस्त हमेशह जे लाइ विछड़ी वियो हो। साजन पंहिंजे माउ ऐं पीउ जी हंज में बसि इहो चई अखियूं बंदि कयूं हुयूं
ऐं मोकिलायो आहीं त वधी जॾहिं आउं वॾो थींदुसि सुख सभई तोखे ॾींदुसि, सुख सभई तोखे ॾींदुसि। ख़बर नाहे पर मरण खां पोइ, ख़बर नाहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदो, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदो। ख़बर नाहे पर मरण खां पोइ, ख़बर नाहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदो, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदो। जाम में ना रहे रहे न रहे, जाम में ना रहे रहे न रहे, जाम में ना रहे रहे न रहे, जाम में ना रहे रहे न रहे। मुझे अखड़ियन जूं आदतूं रहंदियूं, मुझे अखड़ियन जूं आदतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं। ही ख़बर नाहे पर मरण खां पोइ, ख़बर नाहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं। जिंदगी तल्ख हुजे त हुजे, जिंदगी तल्ख हुजे त हुजे, जिंदगी तल्ख हुजे त हुजे, जिंदगी तल्ख हुजे त हुजे। रूह में सौ मलाहतूं रहंदियूं, रूह में सौ मलाहतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं। ही ख़बर ना सरहदे गम करीब आएगो, सरहदे गम करीब आएगो, साथ के सी मोहब्बतूं रहंदियूं, साथ के सी मोहब्बतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं। ही ख़बर नाहे पर मरण खां पोइ, ख़बर नाहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जो हसरतूं रहंदियूं।